इन वीडियो में असी फर्स्ट ईयर जी एक्सरसाइज 2.2 जो सम नंबर 11 के वेरीफाई कंदासीं। वेरीफाई यानी प्रूफ करणो आहे, साबित करणो आहे त ही लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड ॿई इक्वल आहिनि। हिन में 4 सम्स आहिनि। सम नंबर 1 2 स्क्वायर ऑफ 2 माइनस आयोटा प्लस स्क्वायर रूट ब्रैकेट स्क्वायर ऑफ 2 आयोटा इंटू आयोटा माइनस 1 इक्वल टू माइनस 2 आयोटा। लेट्स प्रूव दिस सॉल्यूशन। लेफ्ट हैंड साइड खणूं था असीं, लेफ्ट हैंड साइड के खणंदासीं, राइट हैंड साइड जे बराबर आहे, प्रूफ करणो आहे इहो असांखे। स्क्वायर रूट 2 माइनस आयोटा प्लस आयोटा स्क्वायर रूट 2 आयोटा माइनस 1। लेफ्ट हैंड साइड खईंसीं, हिन खे सॉल्व कंदासीं। स्क्वायर रूट 2 माइनस आयोटा ही सेम, हिन खे सॉल्व कंदासीं। आयोटा मल्टीप्लाई करणी आहे हिननि ॿिन्हिनि सां, मां प्लस स्क्वायर रूट 2 आयोटा स्क्वायर इन 2 सां मल्टीप्लाई कईसीं, 1 सां मल्टीप्लाई कयूं त माइनस आयोटा थींदो। आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 आहे। स्क्वायर रूट 2 माइनस आयोटा प्लस स्क्वायर रूट 2 आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 पुट कंदासीं, माइनस आयोटा स्क्वायर रूट 2 माइनस आयोटा प्लस इंटू माइनस माइनस स्क्वायर रूट 2 माइनस आयोटा। ही माइनस आहे, ही प्लस आहे, हिक ॿिए में कैंसिल। माइनस आयोटा ऐं माइनस आयोटा माइनस 2 आयोटा। त प्रूफ थी वियो लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे राइट हैंड साइड जे। वेरीफाई थी वियो, मीन्स वेरीफाइड लेफ्ट हैंड साइड इक्वल टू राइट हैंड साइड। त असीं ही सॼो दर्जो लिखंदासीं, वेरीफाइड थी वियो, वेरीफाइड। क्वेश्चन नंबर 2 माइनस 1 माइनस से आयोटा होल पावर 4 इक्वल टू माइनस 4। लेफ्ट हैंड साइड हिते बि खणंदासीं। लेफ्ट हैंड साइड आहे 1 माइनस आयोटा पावर 4, 1 माइनस आयोटा पावर 4। असीं हिन खे हीअं बि लिखी सघूं था 1 माइनस आयोटा स्क्वायर होल स्क्वायर, त बि इहो 4 थी वियो। हिन जो स्क्वायर सॉल्व कंदासीं, ए प्लस बी फार्मूला तहत, ए माइनस बी होल स्क्वायर फार्मूला तहत, त ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर थींदो आहे। त ए स्क्वायर माइनस 2a, हीअ ए आहे सम्झो, ही बी आहे, बी प्लस बी स्क्वायर, इहो फार्मूलो आहे। होल स्क्वायर हीअ साॻी, असांखे आंसर मिली वेंदो 1 माइनस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर होल स्क्वायर। आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 आहे, 1 माइनस 2 आयोटा माइनस 1 होल स्क्वायर। माइनस 1 ऐं प्लस 1 हिक ॿिए में कैंसिल कटिजी विया, माइनस 2 आयोटा बचो बाक़ी। माइनस 2 आयोटा जो स्क्वायर कंदासीं त थी वेंदो 4 आयोटा स्क्वायर, 4 आयोटा स्क्वायर। माइनस इंटू माइनस प्लस थींदो आहे, स्क्वायर माइनस जो कबो हमेशह प्लस मिली वेंदो आहे। इन खे सॉल्व कंदासीं त असांखे मिली वेंदो, ही माइनस 1 जे बराबरि आहे, तंहिंजे करे असांखे माइनस 4 मिलंदो, माइनस 4। ही माइनस 4 आहे, ही लेफ्ट हैंड साइड राइट हैंड साइड बि माइनस 4 आहे, त वेरीफाइड थी वियो, वेरीफाइड। क्वेश्चन नंबर 3 में आयोटा क्यूब आहे। आयोटा क्यूब बराबर इक्वल टू माइनस आयोटा, आयोटा 4 इज इक्वल टू आयोटा। लेट्स सॉल्व दिस। यू नो वेल एज आयोटा क्यूब। आयोटा क्यूब के असीं हिन फॉर्म में लिखी सघूं था, आयोटा स्क्वायर इंटू आयोटा, 2 पावर ऐं 1 पावर, साॻो ई 3 पावर थी वियो। आयोटा स्क्वायर जो वैल्यू आहे माइनस 1 इंटू आयोटा, आंसर थी वेंदो माइनस आयोटा। प्रूफ थी वियो, वेरीफाइड थी वियो। इहो लेफ्ट हैंड साइड ही खईंसीं, असांखे राइट हैंड साइड मिलियो। हाणे ही खणूं आयोटा 4, असीं आयोटा 4 खे ईअं बि लिखी सघूं था, आयोटा स्क्वायर इंटू आयोटा स्क्वायर, 2 पावर साॻो 4 थी वेंदो। आयोटा स्क्वायर जो वैल्यू आहे माइनस 1, हेॾां बि आयोटा स्क्वायर जो माइनस 1, माइनस इंटू माइनस प्लस 1 बराबर 1 जे थी वियो, वेरीफाइड ही भी थी वियो। क्वेश्चन नंबर 4 1 + 2 आयोटा अपान
3 माइनस 4 आयोटा प्लस 2/5 इक्वल टू 1 माइनस 2/5 आयोटा। इहो प्रूव करिणो आहे। हिते लेफ्ट हैंड साइड खणंदासीं ऐं राइट हैंड साइड जे बराबरि कंदासीं। सॉल्यूशन ही लेफ्ट हैंड साइड आहे, टेकिंग लेफ्ट हैंड साइड इज़ 1 प्लस 2 आयोटा अपॉन 3 माइनस 4 आयोटा प्लस 2/5। हिन खे असीं रेशनलाइज़ कंदासीं, डिनोमिनेटर खे, ही डिनोमिनेटर। रेशनलाइज़ जो रूल इहो आहे त डिनोमिनेटर जी साइन चेंज करे, माइनस आहे त प्लस, प्लस आहे त माइनस, उहा मल्टीप्लाई बि कंदासीं ऐं डिवाइड बि कंदासीं। हिते माइनस आहे तंहिंजे करे हिते प्लस लिखियासीं। 3 प्लस 4 आयोटा, ही 2/5 साॻियो। ही ॿई मथियां मल्टीप्लाई कंदासीं, ही ॿई हेठियां मल्टीप्लाई। ही मथियनि खे 1 प्लस 2 आयोटा इंटू 3 प्लस 4 आयोटा अपान 3 माइनस 4 आयोटा इंटू 3 प्लस 4 आयोटा प्लस 2/5। मथियनि खे मल्टीप्लाई कयूं, 1 खे हिन सां सॼे सां मल्टीप्लाई कयूं ब्रैकेट सां, 3 प्लस 4 आयोटा प्लस 2 आयोटा खे मल्टीप्लाई कयूं, 2 आयोटा 3 प्लस 4 आयोटा सां डिवाइड में ही a माइनस बी आहे, ही a प्लस बी आहे। a माइनस बी ऐं a प्लस बी ॿई मल्टीप्लाई कंदा आहियूं त आंसर थींदो आहे a स्क्वायर माइनस b स्क्वायर, a स्क्वायर माइनस b स्क्वायर प्लस c सैम 2/5 सैम। मथां मिलंदो आंसर असांखे 1 सां ई मल्टीप्लाई कयूं त साॻियो ई मिलंदो, 3 प्लस 4 आयोटा, ही 2 आयोटा सां मल्टीप्लाई कयूं त 6 आयोटा, 2 3 जा 6 ही आयोटा, हाणे 4 सां मल्टीप्लाई कयूं प्लस 8 आयोटा स्क्वायर डिवाइड बाय 9 माइनस 16 स्क्वायर। 3 जो स्क्वायर 9, 4 जो स्क्वायर 16, आयोटा जो आहे साॻियो ई आयोटा स्क्वायर थींदो, ही माइनस सैम प्लस 2/5, 3 सैम प्लस 4 ऐं 6 आयोटा 10 आयोटा प्लस 8 आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 आहे, आयोटा स्क्वायर जो माइनस 1 वैल्यू पुट कयोसीं, 9 माइनस 16 आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 आहे प्लस 2/5, ही थींदो 3 प्लस 10 आयोटा माइनस 8 डिवाइड बाय 9 प्लस माइनस इंटू माइनस प्लस 16 2/5। ही थींदो -5 प्लस 10 आयोटा अपान 25 प्लस 2/5। हिते 5 कॉमन आहे, 5 कॉमन, -1 प्लस 2 आयोटा अपान 25 प्लस 2/5, 5 1 जा 5, 5 5 जा 25। हिननि ॿिन्ही खे एड कंदासीं, LCM सेम आहे, 5 थींदी LCM -1 प्लस 2 आयोटा प्लस 2 हिन मां सबट्रैक्ट कंदासीं, 2 ऐं 1 ॿिन्ही खे एड कंदासीं त आंसर मिलंदो 1 प्लस 2 आयोटा अपान 5। रियल ऐं इमेजिनरी पार्ट सेपरेट हीअं बि करे सघूं था, पर बुक में जेको आंसर आहे उन मुताबिक़ जेको प्रूफ करिणो आहे उन मुताबिक़ आयोटा मल्टीप्लाई बि कंदासीं, डिवाइड बि कंदासीं। आयोटा प्लस 2 आयोटा स्क्वायर अपान 5 आयोटा, आयोटा स्क्वायर जो वैल्यू -1 आहे, आयोटा प्लस 2 -1 अपान 5 आयोटा।
त आंसर मिली वेंदो आयोटा प्लस इंटू माइनस -2 डिवाइड बाय 5 आयोटा वेरीफाइड।